वेलकम बैक नाज़रीन। नवां कंदासी वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जो इजलास 18 जनवरी ते सदाई वरितो। इजलास वज़ीर आज़म हाउस में थींदो। मुल्क जी मुआशी सियासी ऐं कोरोना जी सूरत हाल ते गौर कयो वेंदो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास जी 14 नुकाती एजेंडा मेंबरनि खे मोकिली वई आहे। काबीना खे कोरोना ओमिक्रॉन केसिस ऐं हिफ़ाज़ती क़दमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। काबीना अपोज़िशन जमातनि जी हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक ते बि मुशावरत कंदी। वफ़ाक़ी काबीना खे SSLGC जी मंजूरी ॾींदी। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जो इजलास 18 जनवरी ते सदाई वरितो। इजलास वज़ीर आज़म हाउस में थींदो। मुल्क जी मुआशी सियासी ऐं कोरोना जी सूरत हाल ते गौर कयो वेंदो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास जी 14 नुकाती एजेंडा मेंबरनि खे मोकिली वई आहे। काबीना खे कोरोना ओमिक्रॉन केसिस ऐं हिफ़ाज़ती क़दमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। काबीना अपोज़िशन जमातनि जी हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक ते बि मुशावरत कंदी। वफ़ाक़ी काबीना खे SSLGC जी मंजूरी ॾींदी। अवां खे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जो इजलास 18 जनवरी ते सदाई वरितो। इजलास वज़ीर आज़म हाउस में थींदो। मुल्क जी मुआशी सियासी ऐं कोरोना जी सूरत हाल ते गौर कयो वेंदो। अवां खे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जो इजलास 18 जनवरी ते सदाई वरितो। इजलास वज़ीर आज़म हाउस में थींदो। मुल्क जी मुआशी सियासी ऐं कोरोना जी सूरत हाल ते गौर कयो वेंदो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास जी 14 नुकाती एजेंडा मेंबरनि खे मोकिली वई आहे। नाज़रीन, ख़बरनि जी अपडेट जो सिलसिलो जारी आहे। हिते वठूं था मुख़्तसर ब्रेक। असां सां गॾु रहिजो।